रात जो वही पांजे थाने ते आया। असां उन जी पुछा करण जे लाइ 2 माण्हू जेके असांजा विया उन्हनि खां मोबाइलियूं खसे, पैसा खसे, चंबा हणी विहारियो वियो। 4 ॾींहं गुम करण जे बावजूद असां जेॾी SP साहब सां राब्तो करायो त SP साहब चयो इहे माण्हू मूं वटि आहिनि। जेॾी आलमानी सां असां राब्ते करण जी कोशिशि कई त हुन असांखां हिकु माण्हूअ जो 50-50 हज़ार घुरियो। जे न त मां हिननि खे कूड़ो मुक़ाबिला ॼाणाए मां हिननि खे कुझु बि करे सघां थो। असांखे धमकायो वियो ऐं उन सां टार्चर कयो वियो। ऐं उन खां पोइ असां जेॾी उन जी पैसनि जी न ॾियण जी ॻाल्हि कई त असां वटि का शइ कोन्हे, बेगुनाह छो भरींदासीं, असांजो पाड़ो आहे, को माण्हू असां ते नथो बीहे। ऐं उन्हनि खे घुराए ज़ोरे बिहारण जूं कोशिशूं कयूं वयूं। जेॾी को न बीठो त उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल कराए 13 ॾींहं पुलिस मुक़ाबिला बेगुनाह ग़रीबनि खे अंदरि करायो वियो आहे। असां अपील था कयूं वस वारनि खे त असां ग़रीबनि तां इहो ज़ुल्म ख़तमु कराए इन सोराब शर जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। ऐं SHO अली अकबर आलमानी जेको नाअहल SHO आहे, तमामु नाअहल SHO आहे ऐं हो वॾेरनि जो कमदार आहे, चोरनि जो उहो सरदार आहे, चोरियूं ख़ुदि कराइनि, ग़रीबनि जे लाइ ज़ुल्म, ग़रीबनि जे लाइ नाहक। असां अपील था कयूं वस वारनि खे, नुमाइंदनि खे त उहे